के ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं त मज़ामती शायर डॉक्टर आकाश अंसारी जो पोस्टमार्टम मुकम्मल कयो वियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त आकाश जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। डॉक्टरनि चयो आहे त आकाश अंसारी जी ॼंघुन ऐं पुठी ते वढ आयल आहिनि। आकाश अंसारी जी तदफ़ीन बदीन में कई वेंदी। आकाश अंसारी जे मौत जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी बि क़ाइमु कई वई आहे। आगाह कयूं पिया आम ख़बर जे हवाले सां मज़ामती शायर डॉक्टर आकाश अंसारी जो पोस्टमार्टम मुकम्मल थी वियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त आकाश जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। डॉक्टरनि चयो आहे त आकाश अंसारी जी ॼंघुन ऐं पुठी ते वढ आयल आहिनि। इन हवाले सां ॿुधाइनि पिया त आकाश अंसारी जी तदफ़ीन बदीन में कई वेंदी। आकाश अंसारी जे मौत जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। आगाह करे रहिया आहियूं, अपडेट कंदा हलूं त मज़ामती शायर डॉक्टर आकाश अंसारी जो पोस्टमार्टम मुकम्मल थी वियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त आकाश जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। डॉक्टरनि चयो आहे त आकाश अंसारी जी ॼंघुन ऐं पुठी ते वढ आयल आहिनि। आकाश अंसारी जी तदफ़ीन बदीन में कई वेंदी। आकाश अंसारी जे मौत जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ट्रांसफॉर्मा सां शेयर कयूं पिया। मज़ामती शायर डॉक्टर आकाश अंसारी जो पोस्टमार्टम मुकम्मल थी वियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त आकाश जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। डॉक्टरनि चयो आहे त आकाश अंसारी जी ॼंघुन ऐं पुठीअ ते वढ आयल आहिनि। इहो बि आगाह कयूं त आकाश अंसारी जी तदफ़ीन बदीन में कई वेंदी। आकाश अंसारी जे मौत जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ट्रांसफॉर्मा सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं त मज़ामती शायर डॉक्टर आकाश अंसारी जो पोस्टमार्टम मुकम्मल थी वियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त आकाश जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। डॉक्टरनि चयो आहे त आकाश अंसारी जी ॼंघुन ऐं पुठी ते वढ आयल आहिनि। आकाश अंसारी जी तदफ़ीन बदीन में कई वेंदी। आकाश अंसारी जे मौत जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। अहम ख़बर जे हवाले सां अव्हांखे अपडेट कयूं पिया। मज़ामती शायर डॉक्टर आकाश अंसारी जो पोस्टमार्टम मुकम्मल थी वियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त आकाश जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। डॉक्टरनि चयो आहे त डॉक्टर आकाश अंसारी जी ॼंघुन ऐं पुठीअ ते वढ आयल आहिनि। हवाले सां ॿुधायूं पिया त आकाश अंसारी जी तदफ़ीन बदीन में कई वेंदी। डॉक्टर आकाश अंसारी जी मौत जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। मज़ामती शायर डॉक्टर आकाश अंसारी जो पोस्टमार्टम मुकम्मल थी वियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त आकाश जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। डॉक्टरनि जो चवणु आहे त आकाश अंसारी जी ॼंघुन ऐं पुठीअ ते वढ आयल आहिनि। इहो बि ॿुधायूं त डॉक्टर आकाश अंसारी जी तदफ़ीन बदीन में कई वेंदी। आकाश अंसारी जे मौत जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी बि क़ाइमु कई वई आहे। मज़ामती शायर डॉक्टर आकाश अंसारी जो पोस्टमार्टम मुकम्मल थी वियो आहे। अहम ख़बर नासवा सां शेयर करे रहिया आहियूं। इन हवाले सां डॉक्टरनि जो चवणु आहे त डॉक्टर आकाश जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। डॉक्टरनि चयो आहे त डॉक्टर आकाश अंसारी जी ॼंघुन ऐं पुठी ते वढ आयल आहिनि। इहो बि आगाह कयूं त डॉक्टर आकाश अंसारी जी तदफ़ीन बदीन में कई वेंदी। आकाश अंसारी जे मौत जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी बि क़ाइमु कई वई आहे।
नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया मज़ामती शाइर डॉक्टर आकाश अंसारी जो पोस्टमार्टम मुकमल थी वियो आहे।